हाणे सैयद फेडरेशन खां सिंधु देशारी लाइन ते आयो आहे बांग्लादेश ठहण खां पोइ। हा ईअं चइजे। ईअं न उन मां मुतासिर थी। हा ठीकु आहे। हाणे इन विच में जेको पोइ पार्टी भुट्टे साहब सां न पार्टी किथे आहे? पार्टी कोन्हे न। सिंधियुनि जी पार्टी कहिड़ी आहे? हीअ 20 साल 47 खां 67 ताईं इहा सिंध मुतहिदा महाज़ किथे आहे? कॾहिं ठही आहे? इलेक्शन में ॾी ओ बाबा 70 न न न न इन खां पहिरियों मुतहिदा महाज़ ठहियो न। उन में सभई अची शामिलु थिया जेके इलेक्शन विढ़िया 53 वारी इलेक्शन विढ़िया। उन में साईं पंहिंजूं ज़मीनूं विकियूं। ज़मीनूं विकिणी करे इहे उन में ॾिनई। इन में असां वारो ही पाण वारो हैदराबाद जतो ई इहे सभु हिकिड़ी कंबाइंड ठही न। उन में इहे सभु शामिलु आहिनि न। पोइ नेप ठही न उन खां पोइ। ठीकु आहे। इहा पहिरियों त इहा सिंध पार्टी मुतहिदा महाज़ अवल ठही आहे न। मूं ख़बर न आहे। तव्हां था चओ अवल ठही। हा ठीकु आहे। हा कंबाइंड महाज़ आहे हिकिड़ो। ठीकु आहे न। उन छा नालो सिंध आहे मुतहिदा महाज़ जंहिंमें साईं मल्टीलिंगुअल माण्हुनि खे अचण जी इजाज़त ॾिनी उहो सैयद ठाहियो। इलेक्शन जे रिज़ल्ट खां पोइ उहो बेअसर थी वियो। हा पोइ छा पार्टी कहिड़ी आहे पोइ? उन खां पोइ जॾहिं हीअ थी वई न त इन खां पोइ मां ॿुधायां थो न त स्टूडेंट फेडरेशन जेकी आहे हुनखे छॾियो। पार्टी का आहे सैयद जी? न न पार्टी न आहे न। हाणे इन में स्टूडेंट फेडरेशन पार्टी थी हा वई। उहो ॿुधाए छॾियो आहे। हा त हुनजो उहे असरु मुख़्तलिफ़ पार्टी जेके थी वियो आहे। हा स्टूडेंट्स जेको हुयूं उहे गॾिजी करे हिननि GSN ठाही हवा 70s इहा में। ॻाल्हि बि असां करे छॾी। हा हाणे सैयद जी वरी पार्टी पोइ 72 में वरी इहो GSN महाज़ ठही 72 में जिस्म ठही। GSN उनजो हेड केरु थियो? साईं GM सैयद थियो। जनरल सेक्रेटरी थियो ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी। साईं बुरगड़ी साहब थियो। बुरगड़ी जनरल सेक्रेटरी। GSN महाज़ केसि ताईं हलियो? इहो जेको साईं वारो आहे इहो अनएक्टिव थी वियो छाकाणि ग़ुलाम मुस्तफ़ा बुरगड़ी बीमार थी पियो। साईं बि अंदरि थी वियो जेल में थी वियो ऐं उन खां पोइ वरी जनरल सेक्रेटरी थियो यूसुफ लगारी। उहो उनखे हलाए कोन सघियो। ठीकु आहे न। पोइ उन खां पोइ वरी साईं वञी करे वरी जेको आहे सो जॾहिं 72 में पोइ साईं वरी चयो त बाबा हाणे हिनखे एक्टिव कजे। उन में आरिसर थियो पहिरियों हुनजो कन्वीनर कंहिंजो? GSN महाज़ ऐं सेक्रेटरी केरु थियो? सेक्रेटरी हिन में कोन थियो हुयो कन्वीनर थियो। ऐं मेन लीडर कहिड़ा हुआ उन टाइम में? मां स्टूडेंट फेडरेशन खां ई निकिता हुया। पोइ असां बि आयासीं हुन में। तव्हां बि हुआ? हा असां बि GSN महाज़ महाज़ मदद अली हो? मदद अली हो। इक़बाल तरीन ते छॾियो। इक़बाल तरीन त हलियो वियो स्टूडेंट फेडरेशन खां पोइ हलियो वियो। शाम शाह बि कोन्हे को। उहो बि कोन्हे। न न ॿियो केरु आहे? हा उन टाइम में इहे कहिड़ा आहिनि। ख़ालिक बि हुयो। ख़ालिक जूने जो 72 में किथे हूंदो? 77 में 77 में हा 72 में आरिसर जॾहिं आयो न हा उन में इहो हुयो ऐं अख़्तर हुयो। काके पुट साहब अख़्तर बि हुयो हा। ऐं असद मुंगराणी हुयो। निसार हिकिड़ो हुयो ऐं साईं खे चवां अताउल्ला उनड़ हुयो। ठीकु आहे। इहे त यानी जेके नज़र अचनि था पिया। कयूं मंगी हुयो शिकारपुर। ठीकु आहे न। ऐं ॿियो किथां बशीर कुरैशी बि त पोइ आहे न स्टूडेंट फेडरेशन उहे पोइ आहिनि न। हाणे तव्हां 72 खां इहो सफ़र हाणे हिते न कादिर मक्सी न बशीर कुरैशी न गुलमन जखराणी कोई कोन्हे को। तव्हां 72 में शुरू कयो सफ़र कयव छा 5 साल ज़ियाद जेसि ताईं हुयो आयो? ॾिसो तबलीग पई थी। तबलीग काॾे कयो तबलीग? इहो माण्हुनि खे बि सम्झायोसीं त बाबा हिन टाइम जेके आहियो अॼु जेकी ॻाल्हि कयूं बसि साॻी ॻाल्हि पई कई हिन टाइम ते त बाबा हिकिड़ी शइ। छा मूंखे जवाबु ॾे। हा उहो ई त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे वक़्त में वरी 1947 में जेको असांजो मिडिल क्लास हितां हलियो वियो उहे भुट्टे साहब जे करे वरी री इमर्ज थियणु शुरू थियो न। चई सघिजे थो हा न। त तव्हां एनालिसिस तौरु इहा शइ तइ न करे सघियो त हेॾो वॾो JM सैद ऐं हेतिरो नंढिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टो उहो 67 में आयो हर शइ कखपन करे छॾे त तव्हां पॉलिटिक्स उते कयो कहिड़ी पिया? ॾिसो हिन में हिकिड़ी शइ सम्झो हिकिड़ो त साईं जो यानी शुरू खां ई चवणु हुयो त पावर पॉलिटिक्स ऐं आइडियलिस्ट में वॾो फ़र्क़ु आहे। आइडियलिस्ट फ्यूचर जे लाइ सोचे थो पियो अॼु मूंखे छा ख़राबु चवनि जेको चवनि पर मां अहिड़ो कमु कयां जे ईंदड़ मुंहिंजी नसुल जी बहितरी हुजे। वेरी ट्रू। ऐं
पावर पॉलिटिक्स वारो इहो न ॾिसंदो, पावर पॉलिटिक्स अॼु मां कीअं इक़्तिदार वठां, डे टू डे कूड़ सच जेको वणेसि वञी ॻाल्हायां। हाणे इहा सियासत में फ़र्क़ु थी वियो, अचीवमेंट में फ़र्क़ु आहे, टारगेट में फ़र्क़ु आहे, एजेंडा में फ़र्क़ु आहे, प्रायोरिटीज़ में फ़र्क़ु आहे, ठीकु आहे न। इन कंपेयर तव्हां करे थो त उन जे करे मां चवां पियो। अच्छा, हाणे इन ॿी ॻाल्हि इहा आहे त भुट्टो साहब पावर पॉलिटिक्स जो चैम्पियन हुयो ऐं उनजी क्वालिफाई करे पियो, एजुकेशन हुई। संस वालिद साहब माना पावर पॉलिटिक्स में टॉप क्लास जा जेके माण्हू हुया, माना जेकॾहिं नंबर 1 मां ॾियां त सर ग़ुलाम हुसैन खे ॾींदो आहियां, नंबर 2 सर शाहनवाज़ हुयो, ठीकु आहे न, भला जूं शयूं हुयूं, उहे सॼो हिन वटि उहो आयो सॼी दुनिया खे लंबी पस मंज़र बि, ठीकु आहे न। त हिन सां ॿियो हिन इहो ॾिठो त पावर मां कीअं वठां, ठीकु आहे न। हाणे कीअं वञी करे जेको आहे सो स्टार्ट तव्हां ॾिसो कीअं टारगेट कयो अथई सर हिनखे सिकंदर मिर्ज़ा खे, उते कीअं अचीव उनखे कयो अथई, पागारे खे कीअं अचीव कयो अथई, इहे सभिनी एसोसिएट आहिनि न। अयूब ख़ान खे कीअं टारगेट कयईं, ठीकु आहे। उनखां पोइ वरी जॾहिं ॾिठईं त हाणे जहिड़ो इंटरनेशनल लेवल ते थी वियो आहे, 65 खां पोइ 65 बार बि पाण करायईं, ऐं उनखां पोइ जेको आहे सो हाणे 66 में जॾहिं ॾिठईं त दुनिया नाराज़ थी पई आहे जो असां चाइना जे चवण ते सॼो कुझु कयूं पिया, त अमेरिकन ऐं रशियन वरी अंडरस्टैंडिंग में अची विया चाइना जे अगेंस्ट। त उन में भुट्टे ॾिठो त भई हाणे हीअ कनि था पिया पर मूंखे अञा नंबर 1 ते कोन पिया रखनि, अयूब ख़ान रखियो अचेसि पियो। उन जाइ ते हिन चाइनीज़ सां बि ॻाल्हायो, हितां जी आर्मी सां बि ॻाल्हायो, पंजाबी आर्मी सां जेकी नुमाइंदगी करे पई, त बाबा हीअ असां सां धोखो थियो, पठाण को जान छॾायूं था पिया, मां तव्हांजी ख़िदमत कंदुसि, ठीकु आहे न। चाइना खे बि चई, ऐं चाइना खे चई त ॾिसो तुंहिंजी केॾी बेइज़ती कई आहे पंजाब पंहिंजो पाकिस्तान गवर्नमेंट एस्टेब्लिशमेंट वटि वारनि, तोखां पुछो ई कोन, ऐं वञी वरी जेको आहे ताशकंद में ठहनि था पिया कोसिजन सां, ऐं उहो बि वरी अमेरिकन जे चवण ते, उनजे करे तूं किथे स्टैंड करे थो। पोइ हिन जेको आहे सो उन्हनि खां भई मां जेकॾहिं का गेम कयां त सुभाणे मूंसां बेजो सही बीठायूं त असां। पोइ हिन हीअ जेकॾहिं वियो न नुमाइंदो थी करे अयूब ख़ान जो, अयूब ख़ान हिन खे एजेंडा ॾिनी त तूं वञी करे पहिरियों गवर्नमेंट सां ॻाल्हाए, असांजी एजेंडा पहिरियों तइ कयूं। उन में हिन खे नंबर 1 रखी त कश्मीर जो मसइलो असांखे हल करे ॾियो, ठीकु आहे न। सो ऐं पोइ जेको आहे सो बाक़ी जंगबंदी थींदी, पोइ हिन ते हुन ते हीअ सरहदूं हे टपटाड़ी हिकु ॿिए मोटाए ॾींदासीं। हे वियो उते कोसिजन सां जॾहिं मिलियो आहे त हिन कश्मीर जी ॻाल्हि ई न कई आहे, ठीकु आहे न। मोटी आयो अयूब ख़ान चई मां तइ करियो आहे, कश्मीर बि छॾनि था पिया, ठीकु आहे न। उनजी हे शयूं थींदियूं जीअं तूं चयो उअं ई मां करे आयो आहियां, सभु ॻाल्हियूं। हितां जॾहिं उते पहुता, उते जॾहिं हिन प्रेसिडेंट सां रखी ॻाल्हि त बाबा कश्मीर जे मसइले लाइ तव्हां हे तइ कयो, मूंसां त ॻाल्हि ई कोन कई अथई। हाणे अची वेठो, हाणे काॾे वरी ॾिसो जीअं पावर पॉलिटिक्स आहे त सैयद बि उन पावर पॉलिटिक्स में हुयो न, इलेक्शननि में बीहंदो न, उनजा औलाद बि बीहंदा हुआ न। त पावर पॉलिटिक्स हिन पाकिस्तानी ढांचे में पई कई न, हिननि बि त हुन बि। सर फ़र्क़ु आहे न, ॾिसो न हिकिड़ी शइ हे छाजे लाइ पिया कनि सर, ॻाल्हि ॿुधो, हिकिड़ो फ़र्क़ु आहे इहो, हिकिड़ो त इहो आहे त सैयद चए थो पियो त बाबा हीअ इम्पीरियलिज़म आहे, न्यू कॉलोनाइज़ेशन सिस्टम आहे हिते, उनजे करे जेतिरे ताईं इन ॻाल्हि खे ज़हन ते क्लियर न कंदो एतिरे ताईं पॉलिटिक्स न कबी। पावर पॉलिटिक्स कबी त तव्हांखे इम्पोर्टेंट थियणो पवंदो, जे न आहे त पोइ आइडियल्स थियणो पवंदो, मार जे लाइ तयारु रहो। छाकाणि हिते कोई बि इदारो सियासतदान कहिड़ो बि हुजे जेको पावर पॉलिटिक्स करे थो, इम्पोर्टेंट आहे। जेको हू चवंदसि इम्पीरियलिस्ट, माना जेको बादशाह चवंदा या बादशाहगिर चवंदा, उहो करिणो पवंदो, उहो बिराजे कहिड़ी बि पार्टी आहे। न असांजो बीहूं था इलेक्शननि में खटण कान, असां त कोशिशि कयूं था पर इहो नथो थिए पियो, न थींदो बि सही। उनजे करे त इहो अञा वधीक आर्ग्यूमेंट थिया आहिनि त भई 99% खटण जे बावजूदि बि उनखे इक़्तिदार कोन मिलियो, या नेशनलिस्ट टोटल जेको आहे सो इलेक्शन पाकिस्तान जी त नेशनलिस्ट खटी न, 3 सूबनि में जेको आहे नेशनलिस्ट वारे सां अची वियो न, ठीकु आहे न। ऐं उनखां पोइ भले 2 सूबनि में खटण खां पोइ एग्रीमेंट करण खां पोइ कॉन्स्टिट्यूशन ते एग्रीमेंट करण खां पोइ बि न बीठो हुकूमत उनजी खसे, उन्हनि जा हज़ारे माण्हू माराए छॾियईं न। त इन जे करे हिते सभिनी खे इहा इम्पोर्टेंट थी करे हलणो पवंदो, जेकर न आहे त उनजे करे इहा ॻाल्हि क्लियर हुजणु खपे ज़हन में। भला हीअं कयो न, सैयद जॾहिं सम्झे थो त या त बेअसर बेवस थी वियो, जीअं चवनिव तीअं कयो, त पोइ हिकिड़ी पावर पॉलिटिक्स इहा आहे भले कयो, ईअं था चओ। पावर पॉलिटिक्स आहे ई आहे, ॿुधो न, या उहा कयो। सैयद इहा ॻाल्हि पंहिंजे तजुर्बे में सम्झी वियो त हिन सिस्टम में या त हूअं थिए या कजे, ईअं बिल्कुलु। पोइ हुनजी औलाद इहा ॻाल्हि न सम्झी छा? इहो वरी उन्हनि खां सिधो सुवालु छॾियो, इहो उन्हनि खां पुछंदासीं। पुछंदा, ठीकु आहे। त हाणे तूं मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां तोखे त साईं इन सॼा तजुर्बा ईअं हवा में न कया। ऐं ॿी ॻाल्हि जेकी
तूं सुवाल करे हलाए न, पर मां चवां त इमेच्योर स्टेज ते साईं सिंधू देश जी ॻाल्हि कई। आम तरह सां इहो सुवालु थींदो आहे, पोइ हे हूं फलाण टीर मां हीअं पुछां हुनजे बदिरां हा त अलहदगी या सिंधु देश नालो त कहिड़ो बि ॾियोसि, पर हुई त अलहदगी, त उहा अलहदगी उन जे बारे में का हिकमत लेफ्ट ऐं राइट, पॉज़िटिव ऐं नेगेटिव सभु सैयद ऐं उन जे दोस्तनि सोचिया हूंदा न या न? बिल्कुलु। ऐं पोइ सोच खां पोइ सिंधु देश जी पॉलिटिक्स ॾिनो, जंहिंखे तव्हां था चओ त वक़्त खां अवल ॾिनो। इमेच्योर उनखे था चओ या? मां नथो चवां, आम तरह सां इहो एक्सप्लाइड कयो वेंदो आहे। तंहिंजे करे तव्हां छा था चओ? मां चवां थो इहा ग़लति ॻाल्हि आहे। जीएम सैद वक़्ताइती ॻाल्हि कई। ठीकु। उन जो सबबु छा आहे? मां तव्हां हिकिड़ी शइ लीगल लैंग्वेज तव्हांखे ॿुधायां, जी पोज़ीशन ॿुधायां, छाकाणि मां इंडिजिनस मिनारिटी कमीशन में रहियो आहियां। उते छा चवनि था, जेका असां रखूं था न ॻाल्हि, त बसि सिंध सां हीउ ज़ुल्म, हीउ कहर, असांजी हीअ तारीख़, हीअ जाग्राफी, फलाण टीरे, उहो यू हैव वेरी गुड केस, बट हाउ मच मैंडेट यू हैव, हा, हाउ मेनी मेंबर ऑफ पार्लियामेंट यू हैव, उहो त तव्हां चाहियो ई नथा न। नथिंग, यू हैव टू गो टू योर पीपल टू कन्विंस देम, देन कम हियर। हा, हिकिड़ी ॻाल्हि जेकी हुई इम्पॉर्टेंट, UN में हिकिड़ी शइ तय थियल आहे, लॉ आहे, इट्स लॉ, त को बि मुल्क जेकॾहिं उते का स्ट्रगल, का डिमांड प्रिंसिपल ऑटोनॉमी जी आहे, न्यू सोशल कॉन्ट्रैक्ट जी आहे, इवन कन्फेडरेशन जी आहे, इहो उन्हनि जो अंदरूनी मसइलो आहे। उन में अक़वाम मुतहिदा या को ॿियो मुल्क मुदाख़लत न करे सघंदो। न, मां ॿिए मुल्क जी मदद जी ॻाल्हि थो कयां, मां अची वञा थो उन ॻाल्हि ते अचां थो। रुॻो उहो मुल्क, उहा क़ौम जेके माज़ी में मुल्क रहियो हुजे, माज़ी में इंडिपेंडेंट कंट्री रही हुजे, उहा जेकॾहिं हिन टाइम ग़ुलाम आहे त उहो आज़ादी स्ट्रगल करे थी, त उहा बाइंडिंग आहे अक़वाम मुतहिदा जे मथां, त उनजी सपोर्ट करे। इन शइ खे मद्देनज़र रखी अकेलो हुजे तोड़े जीएम सैद जॾहिं इहा ॻाल्हि थो करे पियो त मां हिकिड़ो अलॻि मुल्क रहियो आहियां, मां हिकिड़ी अलॻि क़ौम आहियां, हिन वक़्तु मुंहिंजे मथां कब्ज़ो आहे, कानूनी आहियां, मां उनजी आज़ादी जदोजहद मां कयां पियो, त अक़वाम मुतहिदा जे मथां बाइंडिंग आहे त उनजी सपोर्ट करे। उन करे सिंधु देश जी ॻाल्हि करण खां सवाइ ॿियो को बचा ई कोन हुयो। असां यानी जमहूरियत जी बहाली, जमहूरियत जी बहाली जी स्ट्रगल हली असांजी 83 वारी, ठीकु आहे न। उन में असां चऊं था त बाबा जमहूरियत बहाल कयो, जो मतिलबु इहो आहे त पंजाब जी अक्सरियत खे असां क़बूल कयोसीं, 73 जे कॉन्स्टिट्यूशन खे बहाल कयो, उहा आहे, ठीकु आहे न। तंहिं ते बि सिंधी माण्हू ते एतबार न कयूं, चवनि हे मुल्क दुश्मननि मारियूं, क़त्लेआम कयूं, सॼी दुनिया, सॼे पाकिस्तान में हली, किथे कोन मारियूं जेको हिते सिंधी माण्हू मारियो। ऐं जीएम सैद स्टेटमेंट थो ॾिए, बाबा मुंहिंजो हुन सां वास्तो कोन्हे, जे अलॻि पसंदि त मां वेठो आहियां न, उहो चवां थो मुंहिंजो हिन सां वास्तो कोन्हे, को इक़्तिदार जे लाइ आहे, इहो पाण में जहिड़ो आहे तव्हांजे मुफ़ाद, ते हुते बि मारियूं। त जीएम सैद त इन ॻाल्हि खे ॾिठो, त हिन इहा ॻाल्हि कई, उनखां पोइ त हिन जो केस इंटरनेशनल थियो। इहो वक़्त ऐं हालात जी ज़रूरत हुई। अॼु असां वरी छो था कयूं भला ईअं? अॼु उहा सिंधु देश जी ॻाल्हि, पाकिस्तान टोड़ण वारी ॻाल्हि, अॼु असीं कोन था कयूं पिया, ठीकु आहे न। सिंध यूनाइटेड पार्टी जो ठाहीसीं, हाणे त असां पाकिस्तान जी बहितरी ऐं मज़बूती जी ॻाल्हि था कयूं न। न, सैयद कानूनी करे वियो। इहो ॾिस, तोखे त हिकिड़ो त मां छा चवां, तव्हां पाण चयो न त पाकिस्तान क़ौमुनि जे लाइ कानूनी वारो रोल आहे, थी वई न बाबा। इहा हिकिड़ी ॾिसो, छॾो हितां वारनि में सैयद बार न आहे न, हल सैयद खे इंटरनेशनल जेको आहे गेम आहे, इंटरनेशनल गेम, ठीकु आहे। हाणे सैयद उन में न आहे। हाणे सैयद खे ख़्यालु आयो त आज़ादी वठिजे पंहिंजे क़ौम लाइ, सिंधु देश। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो त हिनखे पूरा 50 साल थिया आहिनि। हा, 100 साल बि थी वेंदा। न न न न न नथा सम्झो, पूरा 50 साल थिया आहिनि। तव्हां सम्झो था त सिंधी क़ौम उन पासे वञे थी? यस। अच्छा, सिंधी ॾिसो, नालो वठणु सिंध जो जेको आहे गुनाह हूंदो हुयो। ख़ुदि भुट्टो साहबु चवंदो त मूंखे मोची गेट लाहौर में पूरजो, दफ़न कजो। पोइ रड़ियूं हुयसि त बाबा मां गड़ी ख़ुदा बच पहुचायो। बेनज़ीर साहिबा, पाकिस्तान जी ज़ंजीर बेनज़ीर, हुन रड़ियूं कयूं त बाबा प्राइम मिनिस्टर लाहौर वारे में ऐं सिंध वारे में फ़र्क़ु आहे। सिंध जेकी आहे सो इस्लामाबाद जी कॉलोनी आहे, हिकिड़ो दफ़ो न कई दफ़ा। सो इहे हिकिड़ियूं इहे छा आहिनि? जीएम सैद थो चए पियो, नज़रिया पाकिस्तान जा बानी, हा, नज़रिया पाकिस्तान जा बानी MQM मुहाजिर न, पाइनियर त उहे आहिनि न। उहे था चवनि पिया बाबा छा जी इस्लाम जे नाले ते हीअ सिंधी आहे, उहो बलोच आहे, उहो पठाण, मां मुहाजिर आहे, अलॻि क़ौम आहियां मां।
इहे जेम्स जी तबलीग जो असरु आहे जो अॼु पीपल हो लीगल हो बाउंड आहे त उहो पाण खे डिक्लेयर करे त मां सिंधी आहियां कहिड़ी हालतुनि में बि कीअं बि ठीकु आहे हाणे पियो इल्ज़ाम लॻे त सदर खे हटाइनि पिया छा ते पिया हटाइनि चई त उहो जेको ज़ोरीअ सां पास करायोसीं न हा 26 न हिन जो कैनाल्स कैनाल्स जेके असां जेके पास करायासीं उहे हिन पाण ई लीक आउट करे सिंध गवर्नमेंट खां पास बि कराई अथई ऐं नेशनल्स खे बि ॿुधायो अथई त तव्हां हिन जे ख़िलाफ़ु जुलूस कढो इहो सॼी हरकत जेकी आहे हिन पाण कई आहे इहो इल्ज़ाम आहे सीरियस हिन जे मथां केतिरे ताईं ॻाल्हि आहे कीअं जेको अचे पियो प्रेस में उहो हाणे मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हाणे अलहदगी खां पोइ 50 सालनि खां पोइ हाणे तव्हांखे ख़्यालु आयो त सिंध यूनाइटेड पार्टी हुजे ऐं सिंध यूनाइटेड पार्टी SUP त कोन्हे न अलहदगी पसंदि न आहे न ठीकु थियो हाणे उनजो कमु आहे त पाकिस्तान जे फ्रेमवर्क में पॉलिटिक्स करे ठीकु उन में जेके बि माण्हू आहिनि उहे पाकिस्तान जे फ्रेमवर्क जा हामी आहिनि ठीकु ऐं हिकिड़ो वक़्तु अहिड़ो बि आयो जो तव्हां उहिदा छॾण जो ऐलान कयो त हिन पार्टी जा उहिदा मूंखे न हुजणु खपनि उनजो रीज़न छा हाणे हिकिड़ी शइ त तव्हां इहा सम्झो सिंध यूनाइटेड पार्टी असां छो ठाहीसीं छा आहे छाकाणि त साईं जेम्स जे हूंदे ताईं जेके सूरत हाल ई आलमी सूरत हाल उन में अमेरिकन्स जा अलाइज़ उहे कंहिं बि शिकिल में पंजाबी इस्टेब्लिशमेंट आर्मी उन मां हथु कढण लाइ तयारु कोन आहियो उन्हनि खे जहिड़ो करे हितां जो फ्री हैंड ॾिनल हुयो बिलाशक बंगालियुनि जो क़त्लेआम कनि को इंसाफ़ न कनि बलोचनि जो क़त्लेआम कनि पठाणनि खे मारनि सिंधियुनि खे पंहिंजी मर्ज़ी मुताबिक़ हलाइनि उनखे कोई चवण वारो कोन हो छाकाणि त पंजाब जी आर्मी में हुननि जा 2 कम ख़ासि तरह सां हुया हिकिड़ो कमु उन खां वठंदा हुया त रशिया खे रोके रखिजे हॉट वाटर ते न पहुचे नंबर ॿियो कमु इहो त गल्फ जी आयल जी चौकीदारी ठीकु आहे न हाणे उन जे लाइ रशिया जे करे हिननि खे ईस्ट यूरोप में अमेरिकन आर्मी डिप्लॉय करणी पई वॾी तइदाद में ठीकु आहे न हाणे इतफ़ाक़ सां रशिया जे टुटण जे करे 2 कम खां फारिग थी वई पाकिस्तान जी आर्मी ज़रूरत ख़तमु थी वई हाणे ख़ुदि जेको आहे सो इराक ऐं कुवैत जंग कराए ईस्ट यूरोप वारी जेकी आर्मी हुई अमेरिकन उहा डिप्लॉय करायूं गल्फ में माना उहो चौकीदारी वारो कमु बि ख़तमु रशिया वारो कमु बि ख़तमु हाणे हिते हिननि जेको सॼी दुनिया जा दहशतगर्द इकट्ठा कया हुया मज़हबी एक्सट्रीमिस्ट उन्हनि जे थ्रू आर्मी छाकाणि पराए पैसनि ते असां प्रैक्सी ते हलण वारा आहिनि उन्हनि जे थ्रू ब्लैकमेल करणु शुरू कयो हाणे दुनिया खे मार्केट इकानमी जी स्टेबिलिटी खपे थी नेटो वेठी आहे ॿियो आहे टियों आहे हाणे उन जे लाइ जेके कन्फ्लिक्ट क्वेश्चन आहिनि कन्फ्लिक्ट रेज़ोल्यूशन रिज़ॉल्व थियणु खपनि उन में नेशनल क्वेश्चन सभु खां वॾो आहे तॾहिं तव्हां सां ॻाल्हि ॿोल शुरू थी असां सां ॻाल्हि ॿोल शुरू थी चाइना बि ॻाल्हायो ॿिया 2 जेके थिया आहिनि रशिया जे टुटण खां त इन में ज़रूरत पई इन शइ जी त हाणे उहा पोज़ीशन न आहे हाणे डायलॉग थिए थो ॻाल्हाइजे थो हाणे असां को अहिड़ो रस्तो कढूं जेको अफोर्डेबल बि हुजे जेम्स त वेठो हुयो न सिंधु देश भाउ पाकिस्तान न खपे असां 92 में मां बि मेन अक्यूज़ हुयुसि मां चेयरमैन हुउसि पार्टी जो मां जेसिन महाज न 92 वारी जेकी सालगिरह थी साईं जेम्स मां जेसिन महाज जो चेयरमैन हुउसि न 3 चेयरमैन रहिया आहियूं असां पार्टी जा जेसिन महाज जा बाक़ी त स्टूडेंट्स विंग आहिनि न जेम्स आरी सर ऐं ग़ुलाम शाह आरी सर त कन्वीनर चेयरमैन थियो न मां हुनखे सुपरसीड कयो मां चेयरमैन थियुसि न असां यानी कंबाइंड पार्टी जा असां 3 चेयरमैन पोइ वरी ग्रुप थी विया जो ख़ालिक जूणे जो रियाज़ चांडियो अली नवाज़ बुट ॿिया 3 त 8 ग्रुप थी विया न की कंबाइंड पार्टी जी ॻाल्हि थो कयां जॾहिं इहे सभु आरिसर बि मुंहिंजी कमेटी जो मेंबर हुयो न ख़ालिक जूणे जो कमेटी जो मेंबर हुयो न अली नवाज़ बुट बि कमेटी जो मेंबर हुयो न मां चेयरमैन हुयुसि पार्टी जो ऐं मां कन्वीनर बि हुयुसि SNA जो कन्वीनर हा हाणे मां पियो ॻाल्हि ॿुधायां असुल ॻाल्हि पियो ॿुधायां त सिंध यूनाइटेड पार्टी जॾहिं असां सां डायलॉग शुरू थियो त हाणे जेम्स बि कोन्हे ठीकु आहे न हाणे असां रिविज़िट कयोसीं रिविज़िट करे त भई नई तरह सां हिन गिवन सिचुएशन में असांखे कहिड़ी आइडियालॉजी ॾियणु घुरिजे उन जे लाइ तइ कयोसीं 2009 में जेको असां सिंध यूनाइटेड पार्टी अनाउंस कयोसीं उन में त बाबा असां हिन फेडरेशन में रहूं था इहा असांखे सूट करे थी इन फेडरेशन करे असांखे हलाइणो आहे फेडरेशन खे मज़बूत करिणो आहे हाईली सेंट्रलाइज़ सिस्टम जो यूनिफॉर्म आहे गवर्नमेंट खे न ऐं फेडरेशन तॾहिं मज़बूत थींदी जॾहिं हुनजा फेडरेटिंग यूनिट्स मज़बूत थींदा ऐं उहे तॾहिं थींदा जॾहिं सावरन ऐं ऑटोनमस थींदा इहो असां प्रोग्राम ॾेई ऐं सिंध यूनाइटेड पार्टी में अची खणी आया आहियूं असां
ठीकु आहे न। हाणे हिन टाइम में उहो टाइम ॿियो हुयो जेम्स जो, जॾहिं हुन ॻाल्हि ॿोली बंदि करे छॾी। साईं त 72 में वञी सिंध जी ॻाल्हि कई न, जॾहिं सॼे मरहलनि खां गुज़री आहे, त भाउ कोई ॿुधे ई कोन थो, कोई ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे, उन करे केस खे इंटरनेशनल बणाए। अॼु उहा सूरत हाल न आहे। अॼु जेको आहे सूरत हाल इहा आहे त तव्हां सां हर को ॻाल्हाए पियो ऐं सभिनी धुरनि सां वेहण जहिड़ा आहियूं। हाणे अफोर्डेबल न आहे जो असां चऊं त पाकिस्तान टोड़ींदासीं, सिंध देश ठाहींदासीं, शैतान खां बि मदद वठंदा, इंडिया खां बि वठंदासीं हिन कोट। असां बलोच न आहियूं, ठीकु आहे न। हिते जेको बि कोई अहिड़ी ॻाल्हि करे थो पियो, मां सम्झां थो पियो त उहा बहितर ॻाल्हि, असां त घटि में घटि उहा कोन था चऊं। सुठो थियो। ठीकु आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, साईं 1995 में गुज़ारे वियो जी, ठीकु आहे, तॾहिं थोरा थोरा ग्रुप ठहिणु शुरू थिया? साईं जे हूंदे बि हुया। न न, साईं गुज़ारे वियो जंहिं महिल, तंहिं महिल थोरा थोरा ग्रुप हुआ। पोइ साईंअ जे वफ़ात ते इहो तव्हां सभिनी तइ कयो त हीअ हिकिड़ी पार्टी गॾु थिए? ॾिसो, इन में सैदन जी मर्ज़ी हुई त सॼियूं पार्टियूं हिकु थी करे हिकिड़ी पार्टी थिए, स्टैंड थिए। सैयद माना इमदाद मां? फैमिली 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 माना इमदाद शाह जा पुट, जलाल साहब ऐं साईं जलाल शाह, ज़िया शाह ऐं ज़ैन शाह। इन में ज़िया शाह मेन हुयो, हा। ठीकु आहे न। छाकाणि जेम्स सां सियासत ज़िया शाह कई आहे, डॉक्टर ज़िया शाह। ठीकु। छाकाणि रहंदो उहो हुयो। साईं इमदाद सां रहंदो हुओ नवाब शाह सकरंड, ऐं ज़ैन पढ़ंदो बि उते हुयो, रहंदो बि हुन सां हुयो। साईं जलाल ज़मीनूं संभालणु, सालगिराहूं संभालणु, महिमानताई इहे हो साईं जा, उहे समाजी कमु कंदो हुयो, शादियूं वमियूं बि वठियूं। हिते जेको रहंदो हुयो, सियासत कंदो हुयो, उहो डॉक्टर ज़िया शाह हुयो। साईं जेम्स सां गॾिजी करे हिते लोकल, इंटरनेशनल या ॿियो पाकिस्तान लेवल ते जेके पार्टियूं ॿियो या जीएसएन जे ग्रुपनि खे हलाइणु, इहो सॼो कमु जेको आहे डॉक्टर ज़िया शाह कयो। हाणे फैमिली तइ कयो त हाणे अचो त गॾु थियो? फैमिली तइ कयो त सभई जीएसएन वारनि खे गॾु कयो। हा। हाणे उन में मसइलो हिकिड़ो थी पियो जो ख़ालिक जुनेजा वारनि वारो ग्रुप, सीनियर हिकिड़ो सीनियर फैक्शन चाहीं चवंदो हुओ हिननि खे, जेम्स हिननि खे ग्रुप खे। उन में असां बि हुयासीं, मां बि उन ग्रुप में हुयुमि। तव्हां बि अब्दुल ख़ालिक सां गॾु? अब्दुल ख़ालिक सां गॾु हुयासीं। हूअं अंडरस्टैंडिंग सॼी हुन सां हुई। हितां आरिसर सां बि असांजा काफ़ी शयुनि ते इख़्तिलाफ़, तेरह सवाना हुया, तमामु शदीद क़िस्म जा। सो उहे वरी घणियूं ॻाल्हियूं आहिनि, ठीकु आहे न। उन में त मां इन राइटिंग बि इहा शइ कई आहे त कहिड़ा कहिड़ा ॾोह सवाबु। सो पर बहरहाल, सो इज़त एतिराम सभिनी जो, त मां मुंहिंजा अञा सुधो मौक़ुफ़ आहे त भई हिन टाइम असांजी कुवत जेतिरी कमज़ोर आहे त सभिनी धुरनि खे असांखे इन्वॉल्व करिणो आहे। फैमिली जो बि ख़्यालु हो। कंहिंसां बि असांखे ट्राइब एटीट्यूड न आहे करिणो। जेके बि पार्टियूं आहिनि सिंध जी जेकी बि कुवत आहे उन सभिनी खे कंहिं न कंहिं हवाले सां असांखे कंहिं न कंहिं जाइ ते घटि में घटि पॉइंट ते बि आणणो पवंदो। सो इहो मुंहिंजो पंहिंजो। त उन टाइम में इहा ॻाल्हि जॾहिं थी त इन में मां चयो त न, इहो कोन हली सघंदासीं। सभु मुख़्तलिफ़ ख़्यालनि जा, मुख़्तलिफ़ पैराइटीज़ जा माण्हू आहियूं, मुख़्तलिफ़ एजेंडाऊं, उन करे गॾु न हली सघिबो। ख़बर हुई ज़ाती तरह सां मां सुञाणा सैदन जे ज़ोर भरण ते, त मां चयो ठीकु आहे। हाणे हिकिड़ी शइ थी आहे त बशीर कुरैशी जेल मां अनाउंस कयो आहे त मां ग़ैर मशरूत इताद करण लाइ तयारु आहियां। इन ॻाल्हि ते पोइ बीहणो पवंदो। ठीकु आहे, बिल्कुलु। उन चयो। कमेटी जॾहिं ठही, उन मां बि कमेटी में आरिसर बि हुयो। केरु केरु हुआ? मां आरिसर ताज जो हुयो। पहिरीं कमेटी हिकिड़ी ॿी हुई, पोइ वरी बाद में इहा आख़िरी आहे। ऐं होॾां जेको आहे सो नियाज़ कालानी, गुलबंदी अखरानी ऐं शफ़ी करनानी। सो जॾहिं वेठासीं ॻाल्हाइण जे लाइ, त मां चयो भाउ नालो जेको आहे इत्तेहाद जो जीएसएन महाज़ हूंदो। पार्टी जो नालो, रीज़न इहो आहे त जीएसएन महाज़ में ग्रुप बंदी थी आहे। हिकिड़ो ग्रुप जीएसएन महाज़ खे कंटिन्यू करणु चाहे थो। उन्हनि खे हिकिड़ी ठहियलु ठुकियल जीएमस जी पार्टी मिली वेंदी। असां वण जी काठी था कढिजूं, जेकॾहिं को ॿियो नालो ॾींदासीं उहो सस्टेन कोन करे सघंदासीं, ठीकु आहे न। उनजे करे हू पार्टी न त उहो ते बे वञी जेको वणे नालो रखे, खे वञी नालो रखे, पर असुल पार्टी हे हूंदी जीएमस जी, जंहिंखे फैमिली जी सपोर्ट आहे, उहा वञी पार्टी रिकग्नाइज़ थींदी, अवाइली बुनियादी नालो हुजे। हा। ऐं उनखे जेको आहे बैकग्राउंड इहा आहे न, उनजी सालगिरह मल्हाईंदासीं, साल मल्हाईंदासीं, हेतिरा साल वेठे। सो उनजे करे उनखे कंटिन्यू कयो। हुननि चयो त न, नालो न हूंदो। मां चयो त बसि ॻाल्हि पोइ इहा ॻाल्हि कंहिं कई? इहा नियाज़ कालानी वारनि, क्यू वारनि, क्यू नियाज़ हुयो न, हीअ पंहिंजो जीएसएन तहरीक वारनि, उन्हनि इहा ॻाल्हि कई त न, नालो जेको आहे बशीर ख़ान जो चवणु आहे त उहो नालो ॿियो रखो। ऐं कादिर मक़सी बि हो, कादिर मक़सी, उहो असांजे हिन में वेकेशन में हुयो। सो पर उहो जहिड़ो कर अलॻि थी चुको हुयो।
उहो पंहिंजी अलॻि विंग ठाहियईं पिए। सो उन में असांखे इहो कयईं जो उन में इहो त मां चयो बशीर ख़ान जेकॾहिं चयो आहे त उहो बशीर ख़ान इहा ग़लति ॻाल्हि कई आहे न। अख़बार में चए थो त मां ग़ैर मशरूत आहियां, हेॾो वरी वॾे में वॾो शर्त रखी वेठो आहे त मुंहिंजी पार्टी जो नालो इहो न हूंदो त वॾे में वॾो शर्त थी वियो न। मां चयो भाई जंहिंजो बुनियादी ग़लति आहे, कूड़ ते आहे, उहा शइ न हली सघंदी। उनखे मां सैदन खे जवाबु ॾिनो, मां चयो मां न हिन में शामिलु थींदुसि ऐं इन जो बुनियादी ग़लति आहे। कहिड़ी ॻाल्हि सही आहे, या त ग़ैर मशरूत या मशरूत। पोइ सैयदनि पाण कोशिशि कान कई? सैदन रुगो इन में हुआ त कीअं बि करे ठाह थिए। बसि इन ॻाल्हि ते तोखे ठहणो आहे, बाक़ी वञी छड़ो मां बचियुसि न। होॾो ग्रुप त मुंहिंजो सॼो होॾे रहिजी वियो। हेॾे त सभु राज़ी हुआ न, हरीसर वारा सभु राज़ी हुआ। उहे त सभई इन ॻाल्हि ते आया त ठीकु आहे हुजणु खपे। ताज जो या ॿिया टिया सभु राज़ी थी विया। मां अकेलो थी बीठुसि। मां चयो मां न थींदुसि शामिलु, इन गुनाह में मां शामिलु कोन थींदुसि। इहा न हलंदी पार्टी जंहिंजो बुनियादी ग़लति आहे न। चओ था पिया त ग़ैर मशरूत, होॾां वरी वॾे में वॾो शर्त इहो आहे त पार्टी जो नालो इहो न हूंदो, ग़लति थींदो। अल्टीमेटली से मूंखे सैदन मजबूर कयो त तूं हुन में लाज़मी अचिणो आहे, कुझु बि कर, जीअं मेड़ करे अचिबी आहे। असां वरी हज़ूर शर्म माण्हू आहियूं, मुंहिंजी वरी कमिटमेंट बि आहे सैद ऐं उनजी फैमिली सां, ख़ुदा करे शल निभी वञे। सो मां वरी चइबो आहे न, वफ़ादारी व सच गोई न करा हर कसे बाशत। सच बि चवणो आहे, वफ़ा सां गॾु बीहणो बि आहे। इनखे बैलेंस करणु सभ खां ॾुखियो कमु आहे। मां ईअं कंदो आयो आहियां, हिन अञा हिन टाइम ते बि कयां पियो। सो उन में मां चयो त पोइ मां पंहिंजा ग्रीवेंसिस लिखंदुसि। चयो वरी तूं हुतां लिख। पोइ मां सॼा ग्रीवेंसिस लिखिया त हीअ पार्टी न हली सघंदी, जो बुनियादी ग़लति आहे, कूड़ थो ॻाल्हाए वञे, ग़लति थो चए वञे, बशीर हीअं थो चए, कनि हीअं पिया, ऐं हिननि जा पंहिंजा मुफ़ाद हिकिड़ा अची नंढा नंढा गॾिया आहिनि, जंहिंजे करे हे सभु पाण में अची करे कठा थी करे कनि था पिया। पर मूंखे लॻे कोन थो जो फ्यूचर हिन जो हली सघंदो। पोइ अल्टीमेटली इहा जेको आहे सिंध क़ौमी इताद ठहियो, जे सिंध क़ौमी महाज़ ठहियो, ऐं उन में मूंखे बि रखियऊं, उनखे रखियऊं, इहे सॼी जेकी लीडरशिप उन टाइम में ज़ैन शाह बि सभु रखियऊं। त हिन तरीक़े पोइ अल्टी उहो न हली सघियो को। ठीकु आहे। बुरफ़त बि तव्हां मां धार थियो आहे? हा, बुरफ़त उन टाइम में हुयो। आसिफ बालादी कादिर मक्सी सां हो? न, आसिफ बालादी हुयो असां तव्हां सां। उहो छो धार थियो, को ख़बर अथव? न, उहो त वरी लंबो हिकिड़ो चकर आहे न। छॾियो हुन लंबे चकर खे। मूंखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायो, जॾहिं जॾहिं ही भला विच में वरी ज़ियाउलक ॾिठोसीं त तमामु घणी ताक़त वरितई, MRD बि पूरी थी, ॿी MRD बि पूरी थी। पोइ वरी हिकिड़ो इतिहाद थियो, सिंधी अवाम जो क़ौमी इतिहाद, जेको पलीअ साहब ठाहियो। पोइ वरी उन ते हिकिड़ो सुवालु आयो त इहो सिंधी न हुजे, सिंध हुजे। तव्हांखे कुझु यादि आहे त इहो सिंध क़ौमी इतिहाद छो ठाहियो वियो? ॾिसो, सिंध क़ौमी इतिहाद उन टाइम में हिकिड़ो हूंदो इतिहाद, राजूनो इतिहाद। उन में जीअं सिंध महाज़ बि हुयो, ख्वाड़ वारी इनकलाबी पार्टी बि हुई, अरबाब ख्वाड़ वारी। उन में हैदर जोए वारी पार्टी ऐं सिंध सागर, इहे सभु अज़ीला बोहे वारी, इहे सभु इहो राजूनो इतिहाद हूंदो हुयो। ठीकु आहे। उन खां पोइ वरी मुहाजिरनि सां बि हलंदी ही ॻाल्हि, सभिनी धुरनि सां। उन चयो त इनखे थोरो वसी कजे, उन लाइ साईं सां ॻाल्हायो, जीअं सिंध महाज़ बि ॻाल्हायो। उन में इहो तय थियो त भई इहो उनजे लाइ जेको होमवर्क कजे। पोइ इहो होमवर्क ठहियो। उन खां पोइ इहे सिंध क़ौमी इतिहाद जी इहा तजवीज़ आई। पोइ उन में चयोसीं त पहिरियों त सभु जेके लाइक माइंडेड आहिनि ऐं नेशनलिस्ट आहिनि, उन्हनि खे जेको आहे कठो कजे। पोइ इहो सन में जेको थियो वञी 88 न, उन में हिकु माण्हू केरु आहिनि सिंध क़ौमी इतिहाद जे फेवर में? जीअं सिंध महाज़ सॼी आहे। केरु? आरी सर, ग़ुलाम शाह, ख़ालिक जूनेजा, जेके बि सॼी असांजी सेंट्रल कमेटी आहे, उहा सभु सरवर सातो आहे, आज़ाद काज़ी सभु आहिनि, जिस्कम वारा सभु आहिनि। हा, जिस्कम वारा बि कंहिं हंधि अची चई सघिजे थो पियो। ठीकु आहे। हा, पोइ उन में थोरो वञा, उहे त वरी ॻाल्हियूं आहिनि हिकिड़ियूं। उहे छा आहिनि? बहरहाल सो सिंध क़ौमी इतिहाद ठही वियो। ठीकु आहे। हा, हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो न, सिंध क़ौमी इतिहाद ठहियो, उन में अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो, जेके नयूं इंट्रियूं थियूं, उन में अब्दुल हफ़ीज़ पीरज़ादो, महमूद हारून, मुमताज़ भुट्टो, सेनेटर जतोई, ऐं कुझु उर्दू स्पीकिंग,
ठीकु आहे। अॼु तव्हांजो तजुर्बो छा थो चए त इन सिंध क़ौमी इतिहाद फ़ाइदो ॾिनो या हू सिंधियुनि जो अलॻि इतिहाद हुजे या उहो फ़ाइदो ॾिए? मां सम्झो सिंध क़ौमी इतिहाद तमामु वॾो इतिहाद हो। तव्हां हुनजे प्रोग्राम खे ॾिसंदो त ज़बरदस्त प्रोग्राम हुयो। पर ही जेके हलिया पंहिंजो हिते जीअं 88 में जहिड़ा कराया विया त इन तरीक़े सां उनखे वॾो कापारी धक कयो। सिंध क़ौमी इतिहाद जो मां कन्वीनर रहियो आहियां, बल्कि पहिरों कन्वीनर रहियो आहियां, ठीकु आहे न। सो उन में ही त सभु सीनियर हुया, माना मुंहिंजी कमेटी जा मेंबर हफ़ीज़ पीरज़ादो बि हुयो, एजाज़ जतोई बि हुयो, मुमताज़ भुट्टो बि हुयो, हाजी शफ़ी जामोट हुयो, जाम साकी हुयो। ही सभु मुंहिंजी कमेटी जा मेंबर हुया, मां प्रिज़ाइड कंदो हुउसि। त इन तरीक़े सां सिंध क़ौमी इतिहाद जो बहितरीनु प्रोग्राम हुयो त सिंध में मुस्तक़िल रहंदड़ माण्हुनि में हमायगी हुजणु खपे। कंहिं बि शिकिल में इहो झेड़ो टकराव तासुब कॾहिं बि सिंध जे फ़ाइदे में न आहे। इहे सिंध क़ौमी इतिहाद जो बुनियादी प्रोग्राम आहे। इवन कराची जे लाइ बि इहो हुयो त कराची कास्मोपॉलिटन सिटी आहे, हीअ जेको आहे सो पोर्ट सिटी आहे। हिते कंहिं बि क़िस्म जो विगोड़ जेको आहे तासुब जी बुनियाद ते या कंहिं कल्चर जी बुनियाद ते या ज़बानी लिसानी हवाले सां इहो न हुजणु खपे। हिते असांखे हमायगी सां सभिनी धुरनि जे कल्चर ज़बान मुफ़ादनि खे मदेनज़र रखे फ़ैसिला करे ऐं हलणो पवंदो ऐं अकोमोडेशन पैदा करणी पवंदी त कीअं सभिनी खे ओन कराइजे सिंध खे, ठीकु आहे न। त इहो बहितरीनु प्रोग्राम हुयो सिंध क़ौमी इतिहाद जो। सो उन हवाले सां हमायगी थी बि सही मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ माण्हुनि सां। यानी तव्हां ॾिसो मेराज अहमद ख़ान वेठो आहे तव्हां सां गॾु, अलामा अली मुख़्तियार रिज़वी तव्हां सां वेठो आहे, अब्बास नक़वी वेठो आहे, रशीद रिज़वी वेठो आहे, इंतज़ार ज़ैदी वेठो आहे, वग़ैरह वग़ैरह। इहे सभु दोस्त जेके आहिनि सभु इंटेलेक्चुअल्स उहे सभु वेठा आहिनि तव्हां, ठीकु आहे न। प्रोफेसर करार हुसैन आहे, मिज़ी आहे, इहे सभु तव्हां सां गॾु वेठा आहिनि पिया, ठीकु आहे न। हाणे असांजी हमायगी ईअं पैदा थिए पई ऐं उन में वरी जेको आहे सो हीउ जेको थी पियो 88 वारो मसइलो आयो, ठीकु आहे न। हाणे उन में माण्हुनि जो एतमाद ख़तमु थी वियो। इहो 88 वारो असांजा ॾिसंदड़ सम्झी न सघंदा, तव्हां छा खे था चओ? 3 सेप्टेम्बर ते जेको 3 सेप्टेम्बर 1988 ते इल्ज़ाम इल्ज़ाम आहे इन हैदराबाद में एक्ट करे विधो। उनखां पोइ जेको आहे उनजे हिते वरी जेको आहे सो कराची में पहिरीं तारीख़ ते वरी हिते कयूं कार्रवाई। त उन सां यानी उहो जेको पॉलिटिकल माण्हू हुया उन्हनि जी सही ख़तमु थी वई। सभिनी पे डिमांड कई त बाबा मुंहिंजे घर ते पाड़े में इलाइक़े में को मिलिट्री कोई फ़ौजी हुजे, कोई मिलिट्री वारो हुजे, को पुलिस वारो हुजे, यार जे न आहे त को बंदूकबाज़ हुजे जेको मुंहिंजो अची तहफ़ुज़ करे। हिते को अशराफ माण्हू जी सियासत ई ख़तमु थी वई ऐं कंट्रोल मीडिया जे थ्रू वरी उनखे एक्सप्लाइट बि कयो वियो, सम्झे, इन झेड़े खे अञा वधायो वियो। ऐं इहो झेड़ो जेको आहे मजमूई तरह सां ॾिठो वञे त कीअं उनजी प्लानिंग थी, इहो हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे, ठीकु आहे। त उन सां ख़ुदि सिंध क़ौमी इतिहाद में इहा ॻाल्हि थी त बाबा तव्हां सां गॾु वेहे करे इल्ज़ाम जो आयो न GSN जे खाते में त तव्हां त असां सां गॾु पिया हलो अमन ऐं इतिहाद सां ऐं नॉन वायलेंट थी कंहिं मारे था छॾियो। त असां कहिड़ी मुसीबत में आयासीं, उन करे इन शइ जो असरु उन सां रिज़ल्ट छा थियो जो MQM में इलेक्शन खटी, होॾां पीपल्स पार्टी इलेक्शन खटी ऐं सिंध क़ौमी इतिहाद जो जेको आहे सो कबाड़ो थी वियो। न त तव्हां इलेक्शन में बीहो? हा, इलेक्शन में बीठासीं न, पोइ बि बीठासीं न हूअं माना तव्हांजो पावर पॉलिटिक्स जेका आहे, हा, माना इहो सिंध यूनाइटेड पार्टी ठहण खां घणो अवल ई तव्हां हिकिड़ो ॼण त पेच वर्क पे कयो, ईअं चऊं? न, इहो सिंध यूनाइटेड पार्टी को उन टाइम असांजे को ज़हन में कोन हुई, न हुई, ठीकु आहे न। हे त हिकिड़ो अलायंस ठहियो ऐं हिकिड़ो प्रोग्राम था ॾियूं पिया। हीउ जेको तव्हां अलायंस था ॾियो सिंध जे मुस्तक़िल आबादियुनि जे विच में पुरअमन बक़ाया बामी रहण वारो जेको सिस्टम था ॾियो सही त हर कंहिंजी इज़त हुजे, एतिराम हुजे, अमन हुजे, सुठो थियो। इन सिंध क़ौमी इतिहाद खे मुस्तक़िल शिकिल ॾियण लाइ तव्हां हुनजी सेक्रेटरेट सभु ठाहिण लाइ चंदा गॾु कया? चंदो गॾु थियो, सेक्रेटरेट जे लाइ न थियो, जनरली इन्हनि जे जेके हुया मुतासिरीन उन्हनि जी मदद करण जे लाइ। मुतासिरीन माना उन टाइम में जेके झेड़नि में फसादनि में थिया न, हैदराबाद या कराची, हैदराबाद कराची ॿिन्हिनि में, हेॾे जा होॾे, होॾो जा हेॾे। कन्वीनर ऐं सिंध क़ौमी इतिहाद जा घणो थियो हूंदो गॾु चंदो? चंदो को लखनि में हूंदो, लखनि, पोइ 10 लख ईअं, इन खां वधीक मां नथो सम्झां। चंदो ऐं उनजो हिसाब किताब हर मीटिंग में उहो कंहिं वटि रहियो चंदो? उहो चंदो उहो त वरी फिनांस सेक्रेटरी बि थियो। केरु? आख़िर में त थियो कासिम पत्थर, ठीकु आहे न। और इहो जेको आहे सो इन तरीक़े सां उहो जेको बि ईंदो हो उन में रहबर कमेटी में बाक़ाइदे उनजो हिसाब थींदो हुयो। हिकिड़ो इल्ज़ाम आहे
त इन चंदे मां प्लाट वरिता विया सिंध क़ौमी इत्तेहाद जे मुख़्तलिफ़ माण्हुनि खे रहण जे इन में इहो सॼो एक्सप्लाइटेशन थी ऐं असांजे पलीजे साहिबु माज़रत सां मां त वॾो पलीजे प्यारु साहिबु कंदो आहियां, माना? इज़त एतिराम कंदो आहियां। पलीजे साहिबु इल्ज़ाम पहिरियों जेको आहे सो उन आयो त किरोड़नि रुपया जेके आहिनि सो चंदो थियो आहे, हलो जेके ठीकु खाई आहे। विया। ठीकु आहे, पर हाणे इन में तव्हां भई त कंहिं माण्हू हिकु ॿ केस थिया जंहिंमें जंहिंजो हिसाबु कोन्हे न पोइ उन्हनि वरी इल्ज़ाम हया आहिनि मथां। हिकिड़ो त ख़ुदि पलीज साहिब वारनि खां चयो वियो त बाबा तव्हां जेको चंदो कयो आहे उनजो हिसाबु ॾियो, ठीकु, उन्हनि कोन ॾिनो न कोई ॾिनो। इल्ज़ाम। ॿियो इल्ज़ाम आयो डॉक्टर छा अरबाब डॉक्टर अरबाब ख़्वाह डॉक्टर अरबाब खे चयोसि पैसा अचे हेतिरा थिया आहिनि, मां ॿिए दफ़े खणी ईंदुसि। ॿिए दफ़े बाबा पैसा अचे उहे कोन्हनि खे वरी ॿिए दफ़े खणी, इन खां पोइ वरी हिन प्रेस कॉन्फ्रेंस करे इल्ज़ाम हुयो त हे चंदा खाई विया आहिनि, उनजे करे जेको आहे असां हिननि खे चंदो कोन ॾींदासीं। माना हुननि खां घुरियो त हुननि वरी तव्हां ते आहियो। पोइ उन में वरी ॿियो हिकिड़ो फ़ैसिलो थियो जेको उहा जेके चऊं था प्लाट ऐं जायूं ख़रीद कयूं, उहो ईअं थियो त ऑफिस असांखे कोन हुई। मूं तव्हांखे अवल ई चयो सेक्रेटरी ठाहिण लाइ। ऑफिस कोन हुई जंहिंजे लाइ चऊं त बाबा ऑफिस ठाहिजे। पोइ चऊं कोई किराए ते ॾिए कोन पियो जाए। उहो इहा लीमो गबोल ॻोठ में हिते 80 गज़ जी हिकिड़ी जाइ मिली, उहा शायदि 2 लख अलाए 2.5 लख रुपए में उहा वरितीसीं। हाणे इहे कंहिंजे नाले ते थिए, चयो कन्वीनर मां हुयुसि, उन करे मुंहिंजे नाले ते उन्हनि कई, जेको चवंदो ग़ुलाम शाह बंगला वरिता उहा इहो बंगलो 80 गज़ जो तव्हां वरितो? हा, इहो जेको बंगलो वरितो उहा 80 गज़ ते उहा जाइ जेकी हुई, हिकिड़ो अलाए 2 कमरा हुयसि हुन में जाइ में टोटल। त उहो जेको आहे त जेको फाइल मिलियो उहो फाइल मां हुन फाइनेंस सेक्रेटरी जे हवाले कयो, मुंहिंजे नाले ते आहे पर इहो तव्हांजे हवाले हूंदो। पोइ उहो उन्हनि जे ई हवाले रहियो। पोइ महाज जे हवाले थियो, पोइ महाज में वरी ॿिया ग्रुप थिया, ख़ालिक जूणे जे हवाले, ख़ालिक जूणे जे हवाले थियो। महाज त उनजे लाइ रहिजी वियो न, बाक़ी महाज जे हवाले हुयो न, उहो उनजे हवाले थियो। पोइ वरी उन ते जेको आहे सो ॿियो महाज ठाहियो, वरी ज़ैन शाह ठाहियो। पोइ ज़ैन शाह छॾे वियो हो त उहो वरी रियाज़ चांडे हुनखे कंटिन्यू कयो, वरी रियाज़ चांडे अची करे उन में वेठो जाइ में जीअस महाज में। पोइ आख़िरी ख़बरूं इहे आहिनि त ख़बर पई त हे विकिणे थो पियो। उन लाइ मां अख़बार में ॾिनो त बाबा हिन कोई न वठे, हे त सिंध क़ौमी इत्तेहाद जी जाइ आहे ऐं मुंहिंजे नाले ते, इन जे करे मां कन्वीनर हुयुसि। हाणे कागज़ बि उन्हनि वटि आहिनि, उन करे कोई न वठे, पर पोइ हुन ॾेई छॾी। घणे ख़बर न आहे त अलाए केतिरे में 2.5 लख रुपए में ॾेई छॾी हूंदई। पर तव्हांजी जाइ जांच त कयो आहे न, क़ौम जी मिल्कियत ई उहो ॾिनोसीं अख़बार में हलियो, जेको हिन ते वठि वठां हली, नोटिस नाहे। हा नोटिस ॾिनासीं, पर बहरहाल उनजो मन उहो अञा ताईं कागज़ उनजे नाले ते कोन्हनि के, कागज़ अञा ताईं मुंहिंजे नाले ते हूंदा। उहो वठिजी बि वे, उहो वतन उहो लोकल घर भरिसां हो न गबोल जो, ज़मा गबोल जो, उन वठी। हाणे उन खे पंहिंजो माण्हू वरी उनखे करी चवे। सो हाणे तव्हां आख़िरी सुवालु अॼु जी निशस्त जो, असांजी कॉम्परस पॉलिटिक्स में मॉरलिटी केतिरी आहे? तमामु वॾी आहे। और केतिरी आहे उहो त चवां, जे स्केल 10 आहे त केतिरी आहे? मां सम्झां थो 8 त आहे ई आहे। 8 आहे मुंहिंजी नज़र में, जेको मां ॾिसां थो पियो। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हिकिड़े माण्हू लाइ त असां चऊं त उन स्नाइपिंग फायरिंग में हिसो वठी क़ौम जो हेॾो वॾो नुक़सानु कयो। हिकिड़े माण्हू लाइ त असां चऊं त उहो असल में ठहियल ई फिलाणनि सां हो ऐं गद्दारी करे हलियो वियो। हिकिड़नि लाइ त चऊं त चंदा गॾु थिया पर उहे उन्हनि ॾिना ई न मर्कज़ खे। हिकिड़ा जिन वरी चंदनि जे उन ते बीठा अचे त उहे जायूं जॻहियूं खपाए हलिया विया। मां इन में पार्टी का नथो चवां, मां हिकु इन में सिंधी लीडर थो चवां, नंढा लीडर वॾा लीडर जिन जा तव्हां नाला खयां। इहा मॉरलिटी अठनि ते कीअं बीहंदी जनाब ग़ुलाम शाह साहिबु? ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधायां, लीडर पाण इन्वॉल्व हुजे। हर कंहिं जा पंहिंजा सर्कमस्टांसिस आहिनि, हर ॻाल्हि जा असां ईअं सतही तरह सां ॾिसंदासीं त उहे शयूं सॼियूं ग़लति ऐं ख़राबु नज़र ईंदियूं। पर मां सम्झां थो त उन्हनि वटि पंहिंजा हिकिड़ा आर्ग्यूमेंट्स हूंदा, इन ॻाल्हियुनि जो जवाबु हूंदो, जंहिंजे मथां जेकी बि तव्हां एलिगेशन लॻायो त उन वटि पंहिंजा जवाबु हूंदा। ऐं ॿी ॻाल्हि मुंहिंजी ज़ाती तरह सां अव्हांखे गुज़ारिश हिकिड़ी आहे, हिन वक़्तु असांखे ज़रूरत आहे त सिंध जे हर माण्हू खे असीं हिकिड़ी कम से कम घटि में घटि ॻाल्हियुनि ते कठो कयूं।
ठीकु उनजी आहे। स्ट्रेंथ वधाइण। हाणे इहे ॻाल्हियूं करण सां डिवीजन थींदी, इहो उन न करे ईंदियो, गिव अप गिव इहो अप न गिव ईंदियो, अप कयो, न हा ईंदियो, गिव न अप कयूं ईंदियो, असां न त वधीक बहितर न आहे। हिन ईंदियो। टाइम मां वेही करे जेकॾहिं बुरायूं कंहिंजूं ॻणाइण ते विया न, हिकु मूंखे अलाए बि केतिरा ॻाल्हि न ईंदी, ग्रीवियंसिस साईं हूंदा, गुलाम शाह मुंहिंजो वाइदो आहे तव्हां सां। केतिरियूं ग्रीवियंसिस आहिनि मूंखे अलाए कंहिंखां, पर मां हींअर कोन थो चवां पियो, रुॻो इन जे करे त गॾु ई हलणो आहे ऐं हलाइणो आहे। मां जीअं पहिरियों तव्हांखे चयो न, सच चवणु वॾी ॻाल्हि, सच ते बीहणु वॾी ॻाल्हि, पर सच ते हलाइणो उन खां वधीक हिन ॾाढी ॾुखी सूरत हाल में आहियूं। हिन टाइम ज़रूरत आहे असां सभिनी खे मेड़े चूंडे, हितों वारे खे बि, ॿाहिरि वारे खे, यूरोप वारे खे, डायस्पोरा जेके बि आहिनि, उन सभिनी खे इकठो करे हलूं। ऐं मां सम्झां थो इहा वॾी ज़िमेदारी अयूब साहिब तव्हांजे मथां आहे। तव्हां हिकिड़ा पढ़िया लिखिया समझदार ऐं हिकिड़ा फज़ीलत वारा माण्हू, पॉलिटिकल माण्हू, पॉलिटिक्स खे सम्झण हिकु साइंस आहे, ऐं उहो तव्हां सम्झो था पिया ऐं उमिरि सॼी ॾिनी आहे, ऐं उन करे माण्हू ट्रस्ट कनि था। अव्हां जेको आहे सो पॉज़िटिव पार्ट प्ले कयो त उहो वधीक बहितर थींदो। लीडर टी में असांजी साईं गुलाम शाह सां अॼु जी निशस्त पूरी थी ऐं वेंदे वेंदे साईं जेका ॻाल्हि कई आहे उहा हीअ आहे त सॼी क़ौम खे पॉज़िटिव थियणो पवंदो ऐं सॼी क़ौम खे पॉज़िटिव ॻाल्हियूं ॿुधाइणी पवंदियूं, गॾु थियणो पवंदो। मसइला इलाही आहिनि। साईं गुलाम शाह जो ख़्यालु आहे त उन क़िस्म जे प्रपोज़ल खे अॼु जे हालतुनि सां भेटे सुधारे वधाए अॻिते करे ऐं समूरियुनि क़ौमियतुनि जे लाइ हिकिड़ो रहण जहिड़ो पाकिस्तान ऐं रज़ाकाराणी फेडरेशन मुस्तहकम करण लाइ हिकिड़ो कमु थियणु खपे। लीडर टीवी में अॼोको प्रोग्राम ॾिसण जी महिरबानी। साईं गुलाम शाह तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। ऐं सची ॻाल्हि इहा आहे, पाण साईं खे थोरो सर्जन छा कंदा आहिनि त ॿाहिरों फट हूंदा आहिनि त पोइ अवल फट खोलींदा आहिनि, सो असां फट को बि न खोलियो आहे ऐं फट खोले वरी खुरचींदा आहिनि त उनजो बुनियादु जेको आहे उहो नज़र अचे त असुलु छा उहो। सो इलाही ॻाल्हियूं आहिनि जेके वरी ईंदड़ निशस्त में साईं सां कंदासीं। ऐं साईं जेका सवेर ॻाल्हि कई तौलीद जी, तकलीद जी ऐं कामिल थियण जी, सो कामिल थियण बि हिकिड़ो सिलसिलो आहे, तकमील ऐं मुकमिल थियण बि हिकिड़ो सिलसिलो आहे। पर असांखे ख़ुशी आहे त साईं इलाही ॻाल्हियूं यादि बि अथसि, ॿुधायूं बि अथई ऐं साईं भाए थो, चाहे थो, ख़ुशि थो थिए त सिंध में पॉज़िटिव थिंकर्स पैदा थियनि। लीडर टीवी ॾिसण जी वॾी महिरबानी ऐं असांखे झर जंग पहुचाइण जी वॾी महिरबानी।